वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। अमन अमान जी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। बिजली शोबे में सुधारनि जे हवाले सां आला सतही इजलास में बिजली पहुचाइण वारे निज़ाम, नेशनल ट्रांसमिशन ऐं डिस्पैच कंपनी जे सुधारनि ऐं नए सिरे जोड़ जक जे उसूली मंज़ूरी, सिफ़ारिशुनि खे हतमी शक्ल ॾियण, सुधारनि ऐं नए सिरे जोड़ जक लाइ कमेटी क़ाइम। बिजली जे शोबे में सुधारनि जे हवाले सां पीएम हाउस में सेल बि जोड़ियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमती इदारनि में असराइती सज़ा ऐं जज़ा जे निज़ाम खां सवाइ सुधारा मुमकिन नाहिनि। सनती तरक़ी ऐं एक्सपोर्ट वधाइण लाइ घटि लाॻत ते बिजली फ़रहामी खे यकीनी बणायो वेंदो। सनती शोबे खे घटि क़ीमत ते बिजली फ़रहाम करण लाइ बि लाइहा अमल पेश कयो वञे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ पार्टी खे अवामी सतह ते ॿीहर मुतहरिक करण जी हिदायत करे छॾी। चीन मां नवाज़ शरीफ जो नून लीग पंजाब जे सदर राना सनाउल्लाह सां टेलीफोन ते राब्तो। नून लीग पंजाब जो इजलास अॼु तलब। इजलास में पार्टी जे तंज़ीमी तोड़े ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। पहिरियां बि चई चुका आहियूं त पाकिस्तान ख़िते में असांजो अहम इतिहादी आहे। पाक अमरीका लाॻापा मज़बूत आहिनि ऐं वक़्त सां गॾु वधीक पाइदार थींदा। ड्रोन कंपनियुनि ते पाबंदी सां पाकिस्तान सां लाॻापनि ते फ़र्क़ु न पियो। अमरीकी परॾेही खाते जे नाइब तर्जुमान पारां पाकिस्तान में भारतीय दहशतगर्दी जो जवाबु ॾियण खां इनकार। वेदांत पटेल चयो आहे त इहो मसइलो कानून इंसाफ़ वारी वज़ारत जो आहे। हू इन ते कुझु नथो चई सघे। पाकिस्तान सां सिक्योरिटी ऐं वापार जे शोबनि में सहकार जारी रखियो वेंदो। नाड़े वारे वज़ीर अमरीका जो दौरो करे नुमाइंदनि सां मुशावरत कई। मियां साहिब जो ॿिनि धुरियुनि में झेड़ो, ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ दरिया ख़ान भयो में भया मारफाणी, खूनी तकरार तां फायरिंग में नौरत भयो। संदसि ज़ाल मुस्मात ग़ुलाम फातिमा ऐं 22 वरियनि जी मुस्मात नाना ख़ातून ज़ाल निसार अहमद भयो मारिजी वयूं। इतला ते जानवा थाणे समेत शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए सुल्तान कोट ऐं शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कया। घोड़की वेझो आंदर सिंधराणी थाणे जी हद में पुलिस पिकट ते हमले, एहलकार जी शहादत ऐं 3 एहलकारनि जे अगवा जो केस दाख़िल। एसआई शहज़ाद महर जी फरियाद ते दाख़िल एफआईआर में सिंधराणी गैंग जे 58 सुञातल ऐं 31 अणसुञातल ॾोहारियुनि खे ॼाणायो वियो। केस में दहशतगर्दी, अगवा ऐं क़त्ल समेत ॿिया कलम शामिल कया विया। गढ़ी हसन वेझो ॻोठ फ़कीर हज़ार ख़ान खोसो में विझ किरी पई। हिकु ॼणो फौत। विझ किरण जे वाक़े में गुलबे खोसो हयाती विञाए वेठो।